सिजावल में पानी की खोट शिदत अख्तियार करे वही। आबादगारन पारा एहतजाजन जो सिलसिलो हलंदड़ पिन्यारी बैराज से लागापियल आबादगारन गुलाम हुसैन मीर बहर, इसहाक अली पारेड़ी, रजिब जद सलू समेजो, मोहम्मद अली मल्हा, सुलेमान कोरी की अगवाणी में बुढ़े टालपुर वेझो शार नसर साइफन पुल वट एहतजाजी मुजाहिरो करे धरणो हणी पानी ॾियण जो मुतालबो कयो वियो। एहतजाज कंदड़ आबादगारन आबपाशी अमलदारन खिलाफ नारेबाज़ी कंदे चयो त वक्त सिर पानी न मिलण सबब असांजूं ज़मीनूं गैराबाद आहिनि। हेसी ताईं सारिन जो फसल भी पोखजी नाहे सघियो, जॾहिं त दड़े रेगुलेटर खां जाती जे साहिली पट्टी ताईं अवाम वटि पीअण लाइ पाणी नाहे। हुननि डीसी सिजावल ऐं चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज खां मुतालबो कयो त दड़े मोरी रेगुलेटर वटां पिन्यारी बैराज में हिकदम पानी छॾे सिजावल समेत साहिली पट्टी जे अवाम खे मुआशी बदहाली समेत परेशानी खां बचायो वञे।